उल्ला मां घनश्याम दास सामनानी की रिपोर्ट मुताबिक 5 ॾींहं ते बि वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी जी ख़ासि हिदायतुनि ते रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट पारां फ्री मेडिकल मोबाइल इस्पताल जे 2 यूनिटनि यूसी सरी जे ॻोठ सोमार ख़ासकिली में फ्री मेडिकल हेल्थ यूनिटनि इलाज ऐं टेस्टूं कयूं वयूं। टोटल पेशेंट 162, मेल यूनिट 17, फीमेल यूनिट 62, ब्लड टेस्टूं 39 कयूं वयूं। ॿार 83, अल्ट्रासाउंड, 1 एक्सरे, ईसीजी, रिफेयर पेशेंट कारी साई, मलेरिया, शुगर ऐं ॿियूं टेस्टूं पिणु कयूं वयूं। ॻोठ सोमार ख़ासकिली जे रवासियुनि वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी जो शुक्रियो अदा कयो। हिननि चयो त अॼु असांजे ॻोठ सोमार ख़ासकिली में फ्री मेडिकल इस्पताल मोकिली आहे, जंहिंमें महांगियूं टेस्टूं फ्री में कयूं वयूं वञनि, फ्री में दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि, फ्री में एक्सरे थिया, अल्ट्रासाउंड थिया, ईसीजी थी आहे। वज़ीर आला सिंध जे सलाहकार बहाली खाते जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणी जा तहे दिल सां थोराइता आहियूं, जंहिं असांखे इलाज जी सहूलियत मुहैया करे ॾिनी आहे।